बाबा ने डॉक्टर चवंदा तव्हांखे हिकु हफ़्तो हिते रहणो पवंदो। डॉक्टर तो पंहिंजो खीसो भरण लाइ चवंदा, मां पोइ महीनो हिते रहंदुसि। बाबा तव्हां पंहिंजी हालत ॾिसो, तव्हां हलण जहिड़ा आहियो? मां ठीकु आहियां, छा आहे मूंखे? हीउ ॾिस, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। बाबा या तूं पंहिंजे पेरनि ते सही बीह बि नथो सघे, या चवे थो त मां ॻोठ हलां। डॉक्टरनि चयो आहे त हिते तव्हांखे 2 टे ॾींहं आराम जी ज़रूरत आहे। ज़िद न कयो, ड्रिप बि छिनी छॾे। मूंखे अॼु जो अॼु ॻोठ वञणो पवंदो। शेर वारनि वॾो कंत कयो हूंदो। बाबा हिन हालत में मिली सोट वारनि जे मुंहुं चढ़ंदे हू तोखे छॾे ॾींदा? सुञाणा थो उन्हनि कमीणनि छोरनि खे, कुते वारो चक हणी विया आहिनि। तूं उन्हनि खे एतिरो ठाउको थो सम्झी? जेकॾहिं शेर वारनि खे इहो ॻोठ न छॾायुमि न त मुंहिंजो नालो चाबिर न आहे। बाबा हाणे जेको थियो उनखे हिते ई ख़तमु करणो पवंदो। तूं हाणे वॾड़नि जा फ़ैसिला कंदे। मां चवां थो हाणे जो हाणे वञी गाॾी कराए अच। बाबा तूं सम्झी छो नथो? तूं न वेंदे, मां पाण थो वञा। ठहियो ठहियो, हाणे तूं वेह, मां वञी गाॾी कराए थो अचां। वञ जल्दी वञ, जल्दी मोटण जी कर। मां जॾहिं तव्हां सां रहण नथो चाहियां पोइ मूंखे छो था छितो कयो? छॾियो मूंखे। अठ करे वे बाबा, न पाण खे पुछड़ो कर न असांखे पुछड़ो कर। जॾहिं मां तव्हां सां रहण ई नथो चाहियां पोइ मूंखे छो पिया छितो कयो? खट जी वाॾण कढी उन सां ॿधी छॾियोसि, न त इहो पोड़ो तव्हांखे ईअं समत कोन ॾींदो। बाबा कयूं इहो कमु अधो ई थोड़ीअ सां पोइ ठहंदे न करे त चऊं था बाबा, असांखे वधीक ज़लील न कर, न कर ज़लील। पाण बि इज़त सां रहो ऐं असांखे बि इज़त सां रहण ॾे। अरे तव्हां बेपीरनि वटि मां हिकु पल बि नथो रहण चाहियां। अदा जॾहिं बाबो हिते नथो रहण चाहे तव्हां हुनखे छॾे छो नथा? तूं बस कर, तो भञे न मुंडी। तुंहिंजो ई बाबा जो मथो चाचा ख़राब करे छॾियो आहे। चाचा जो त असां मथो कत्यो करे छॾियो आहे। बाक़ी तव्हां ॿई रहियल आहियो। पीहू अदा खे अस्पताल मां अचण ॾे, उहो ई तव्हांजो मथो कचो कंदो। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। तूं हींअर जो सोच, हींअर जो माठ करे वे त किथे अॼु मुफ़्त न मरी वञी। अरे पीउ खे मारींदो? ना फरमान छोरा। बाबा जैसा के ना फरमान तो चए। अब 10 चक्कर आदम न्यापा मोकलिया ने, उनके 5 बोरा वारीअ जा खपन, लाए छो नथो अचीस? भाड़ी मां वाह, बादशाह मूंखे वॾो कमदार करे वियो आहे। हाणे आदम ऐं सुमर वारा मुंहिंजा हारी आहिनि। हाणे मां वरी इन्हनि जी वारी धोयां त मुंहिंजी सॼी लइ ख़तम थी वञे, हा न? अब्बा तूं कमदार आहीं नाले जो? मां ये हाणे मूंसां तूं इर्तियूं पिर्तियूं न कर। हाणे मां वॾो कमदार आहियां। आदम ऐं सुमर मुंहिंजा हारी आहिनि, हाणे मुंहिंजी वारी धोईंदा। घर में अटो कोने खाइण जे लाइ ऐं हे थियो आहे वॾो कमदार। तुंहिंजी अकुल ते हेफ़ हुजे। मां हाणे इर्तियूं पिर्तियूं छॾ। हिते सिबियाणी आई आहे, ते वञी चईंसि अॼु राति असां तुंहिंजी महिमानी था कयूं। मां वरी सिंबियाणी जी महिमानी झले अचां, तूं मुंहिंजा ॼूंडा कोन पटींदी? भई अमा तूं अलाए कंहिं वई? मूं ख़बर ॿुधी त बाबो वॾो दिलेरो हेॾा अमा बि 10 साल मुड़ुसु। तूं त ॾिनी कां हुई, ईअं थी सिबियाणी खां ॾिजी ॼण सिबियाणी इहा तोप भरियो वेठी आहे। तुंहिंजो पुछण ऐं सिबियाणी जी तोप खोलण थका तोखे थी वञी। तूं खोड़ी कोन हणंदी मरी वेंदी आहे। तूं 10 सर ऐं दिलेर आहीं त तूं पाण छो नथो सिबियाणी जी महिमानी झले अची? मां ॾिजां थोरी थो, मां अॼु ई वञा थो
महिमानी कोन तो झले चांस ओ मुझो मतलब झले तो चांस घर में अटो ही कोने खाराईंदेसि छा? शुक्र कर शुक्र में गंजा तो सफर ना शुक्री माई असांखे हर हाल में बहादुर लाइ सोनू जो रिश्तो कराए ॾे। जे मूं सुघड़ के चयो न त तहां सां मिट्री करे तू पंहिंजी छोरी खे मारे छॾींदी, तहां सां मिट्री कान कंदी। मां ईअं नथी चवां त तूं पंहिंजी भाॼाई ते ज़ोर रख। ॿियो कंहिंखे चवां? पंहिंजे भाउ जे मथां ज़ोर रख। जेकॾहिं तुंहिंजो भाउ राज़ी थी वियो न त इहा रन छा कंदी? अदी गोरी, भला तुंहिंजो दिमाग़ त ख़राब नाहे थी वियो? मां इन रिश्ते जी ॻाल्हि कयां अदा सां? न अदी न, मां इहो कमु कोन करे सघंदसि। शाबस अथई अदी, शाबस अथई। मां तुंहिंजे लाइ बाहि में टपो ॾियण लाइ बि तयारु थी वञा ऐं तूं मुंहिंजो इहो नंढड़ो कमु बि नथी करीं। पर अदी, पर छा? सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तोखां सिवा मुंहिंजी का बि सहेली नाहे। तूं छा? इहो त मां सभिनीनि खे ॿुधाईंदी आहियां त गोरी जहिड़ी मुंहिंजी का बि सहेली नथी थी सघे। पर अदी, इहो कमु मूंखां न थींदई। तोखे मूं इहो त नाहे चयो त सोनू ऐं बहादुर जो मूंखे निकाह कराए ॾे। सिर्फ़ु पंहिंजे भाउ जो उन त असांखे वठी ॾे ऐं असांजी ॻाल्हि पंहिंजे भाउ जे कननि ताणी पहुचाए ॾे। तूं चवीं थी त पोइ मां कोशिशि कंदसि। कोशिशि न, इहो कमु तोखे हर हाल में करिणो पवंदो। ठीकु आहे, मां पक कंदसि, तूं दिलि जाए कर। पंहिंजे भाउ जे मथां ज़ोर रखंदी अचिजां जीअं बहादुर जो भलो थिए। अम्मा, ये छा थियो? अम्मा, ये तो छा थियो आहे? इहो चाचे न अबा नलके तां पैर तिरकी पे थोरो धक लगी विया। एॾो घणो धक कोन्हे अबा। जामुल तोते ज़ोर कोन रखंदुसि त तूं सच ॿुधाए, पर इहो कूड़ ज़ाहिर थी पवंदो। हा कूड़ आयो आहे। पोइ छा? जंहिं बि तोखे ज़ख़म ॾिनो आहे न, ज़िंदा उन्ही खे कोन छॾींदुसि। उनखे त तूं ज़िंदा कोन छॾींदे, पर जेको तूं मूंखे रोज़ रोज़ कुटींदो आहे उनजो छा? मां तो मथां हथ खणां थो, इन्ही जो इहो मतिलबु नाहे त तूं निधणकी आहीं। जो हर को अची तोखे मारे, तुंहिंजो हिसाब उन्हनि खां ज़रूर वठंदुसि। छोरी, इते वेठी छा थी करी? इन मुंहुं सुॼाइण मां कुझु कोन वरंदई। अॻ ई घणियूं मन मस्तियूं करे चुकी आहीं। हाणे खण बुहारी ऐं कर घर जी सफ़ाई, त लहे न खल। तूं मुंहिंजी का वॾड़ी नाही जो हुकुम थी हलाई। ॾिस शेर, ॾिस तुंहिंजी भेण जा लफ़्ज़, हाणे इन जी ज़बान कैंची जीअं थी हले। चाचो अस्पताल मां मोटी आयो आहे। छा? चाचा ज़िंदा मोटी आयो आहे? मूं सम्झो त चाचा जो लाश खणाए। तव्हांखे हाणे ख़बर पवंदी तव्हां मूंखे क़ैद करे रखियो आहे। इहे सभु कसरूं अदा तव्हां मां कढंदो। तूं पंहिंजो वात बंदि रख, बंदि। हाणे त तव्हांजा वात बंदि करणा आहिनि। अचण जो अदा खे त ख़बर पए। हिते बीठा छा था कयो? खणो बंदूकूं। चाचो असांजे घर जो रुख ज़रूर कंदो। न सालू न, चाचा हाणे भुलिजी बि असांजे घर में कदम कोन रखंदो। उनखे हाणे ख़बर पइजी वई आहे त छोरा पंहिंजो होश विञाए वेठा। ॿीहर न ग़लती कयईं, सिर विञाए छॾींदासींसि। इन करे चाचा असां सां हाणे ॿाहिरि त विढ़ी सघे थो, पर घर में कोन खिड़ंदो। वरी बि पंहिंजी हिफ़ाज़त लाइ हथियार खणी वेंदो त को ॾोह न आहे। नसेबू न, चाचा जो ऐं असांजो रत साॻियो आहे। न चाचा मुड़ण वारो आहे, न वरी असां मुड़ण वारा आहियूं। वॾो सम्झी असां चाचा जो लिहाज़ बि कयो। जॾहिं चाचा असांजे सब्र जूं हथूं ओरांगे चुको, उनजो अंजाम चाचा साईं ॾिसी चुको। हू हाणे तकड़ कोन कंदो, पर जेकॾहिं तकड़ कयई न त चाचा खे मुंहुं ॾेई वठंदासीं। 'Ei, vai te dar assim, monte, ataque!
मूंखे त काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मेहराब खे शेर वारा वठी विया ऐं मूंखे घर नथा अचण ॾियनि। जाबिर जे घर वञणु अजायो आहे। मां वञा त काॾे वञा? अम्मा तू परेशान न थी, मूं वटि वेठी रह। बाबा आख़िर केसि ताईं मां हिन दर ते वेहंदसि? जेसी ताईं मुंहिंजे सिरीअ में साहु आहे तोखे खाराईंदो रहंदुसि। पर बाबा मूंखे मुनासिब नथो लॻे। अम्मा भला तेसी ताईं सब्र कर, जेसी ताईं हू पाण में निबिरी वठनि। जाबिर अस्पताल मां मोटी आयो आहे, हाणे हू सब्र करे कोन वेहंदो, कंहिं न कंहिंजो सिर खणंदो। कंहिंखे मारे विधई त छा पुलिस जाबिर खे छॾे ॾींदी? असांजे मथां नाहक ज़ुल्म कया अथसि, उहे कीता त जाबिर खे लोड़ना पवंदा न। ख़ुदा कंदो इहे ॿई ख़ानदान पाण में वरी बर्बाद थी वेंदा। अची न वञी। इन करे त चवां थो पुट त तूं कुझु ॾींहं पासीरो थी निकिरी वञ। मां चाहियां थो तिन वठ वठा में मेहराब खे लेटाए विझां, पोइ राणी जी जान बि आज़ाद थी वेंदी। जंहिंजा पहिरियां ई पेर क़ब्र में हुजनि उनखे मारे छो थो तूं पंहिंजे ॻिची में खून विझी? उन खां पहिरियां तव्हां हितां हलिया वञो, ख़ुदा कंदो मेहराब भुलिजी वेंदो ऐं तव्हांजे मथे जो सूरी ॾही पवंदो। तुंहिंजे सोटनि रिश्ते जी घुर कई आहे। रिश्ते जी? ॻोठ वई वियसि त गोरीअ मुंहिंजी दावत कई। दावत वियसि त बहादुर जे रिश्ते जे लाइ सोनू जी घुर कयूं। मां जाणी सोनू तव्हांजे डांद करींदो? मुराद तूं ही समझाए न सुगड़ के। मुंहिंजी धीअ अकेली लाडली पूरी मिल्कियत जी अकेली वारिस लाइ कहिड़ो रिश्तो खणी आई आहे? ॾिस हुननि जेका घुर कई आहे मूं तोखे हुन खां आगाह कयो आहे। ईअं नथी चवां त तूं उन्हनि खे रिश्तो ॾेई छॾ। मूंखे छॾ, तूं पंहिंजे दिल ते हथ रखी ॾिस, असांजी न्याणी उते ख़ुशि रहंदी। तुंहिंजा पंहिंजा आहिनि, सोट अथई, छा तुंहिंजी न्याणी खे ख़ुशि कोन रखंदा? मौजा सोट मां हुननि खे चङी तरह सुञाणा, वॾा लालची इंसान आहिनि। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त हू लालची आहिनि त तो पंहिंजी ज़मीन हुननि खे संभालण जे लाइ छो ॾिनी आहे? अची पेरनि ते किरिया, मूं हुननि जी इज़त रखण लाइ इहो सभु कुझु कयो ऐं हद खां वधीक हुननि जूं शिकायतूं बि मूंखे मिली चुकियूं आहिनि। बाबा साईं हिननि खां कमदारी खसे ॿिए कंहिंजे हवाले छो था कयो? हाणे ईअं ई कंदुसि। हू का अहिड़ी ग़लती कनि जो उन्हनि खां ज़मीन खसण जो मूंखे बहानो मिली पए। हाणे वक़्तु बहाना ॻोल्हींदो, पर हू अहिड़ा चालाक आहिनि जो तुंहिंजो सभु कुझु खाई हड़प करे छॾींदा ऐं पोयां सबूत बि कोन छॾींदा। नवाब खान जी मिल्कियत उन्हनि जे खाइण ऐं खपाइण जी नाहे, गंज मां छा खाईंदा? तुंहिंजे अस्पताल मोटण खां पहिरियों तुंहिंजो प्लान करे छॾियो आहे, पर तुंहिंजा पंहिंजा हुया, इन करे मुड़ी आसीं। जाबर खान मां त हिननि खे चयो त कयो शेर वारनि खे बि अस्पताल हवाले। एहतराम करण विसारे वेठा आहियो, पर इन्ही बदतमीज़ी जो सबब पुछी सघां? हिन ओताक में जेतिरो हिसो तुंहिंजो आहे न, ओतिरो असांजो बि आहे।
4 सिरूं असां तरफ़ां बि लॻल आहे। ओ ताक मुंहिंजी ज़मीन में आहे जेके तुंहिंजी 4 सिरूं आहिनि उहे पटे खणी वञ। वो ताक विच वारी कंधीअ ते अधु ज़मीन तुंहिंजी ऐं अधु ज़मीन असांजी। शेर पंहिंजा पर एतिरा पखेड़ जेतिरी तुंहिंजी उॾाम आहे। मुंहिंजी उॾाम केतिरी आहे इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो। वक़्तु जाबर खान घणो हिते वेठासीं त असांजो मीटर फिरी ईंदो ऐं कुझु बि थी सघे थो। हाणे असांखे इजाज़त ॾे। तो जड़े कबूतर जा पर कटण मूंखे चङी तरह ईंदा आहिनि। जेकॾहिं तुल ते ॾोको हणी तव्हां टिनी भाइरनि जा मथा न कूड़िया त मुंहिंजो नालो जाबिर खान न आहे। बहादुर मां त चवां थी सोनू खे छॾ सिबियाणी जो पासो वठ। अरे अरे ही तू छा बि चई? सिबियाणी महीने जा 2-3 चक्कर हिते काटे थी पई। ॿिए कंहिंजे घर नथी वञे, सिधो असांजे घर थी अचे। तूं सम्झी नथो सघीं हिते जा लामारा छो थी ॾे? अरे सिबियाणी हिकु शादीशुदा औरत आहे। सिबियाणी लाइ तलाक वठण कहिड़ो वॾो मसइलो आहे? करे जे घर रही केतिरा ॾींहं आहे? पर छा बहादुर सोनू त असांजे लाइ को आहे। सिबियाणी चांदी जो हुनखे पूरो न सम्झे। पहाड़ी मिल्कियत मां सिबियाणी चोथों हिसो हिते खणी वेंदी। जेकॾहिं नवाब खाने जी मिल्कियत जो चोथों हिसो तोखे मिले थो न, तूं बि ज़मीन जो हिकु वाटर जो मालिक थी वेंदे ऐं लखनि में खेॾंदे। तूं थी चईं सॼी खे छॾे कॾहिं वञा? मां ईअं कोन थी चवां त असां सोनू जे रिश्ते जी घुर कोन कंदासीं। असां कोशिशि जारी रखंदा। ॿिए तरफ़ खां सिबियाणी सां चकर हलाए जेकर नवाब असांखे सोनू जे रिश्ते जो जवाब ॾिए थो न, असां सिबियाणी खे संभाले करे हुनजी मिटी पलीत करे सघूं था। भाॼाई तोखे त सियासतदान थियणु घुरिजे आहे। वाह जी 4 खीराणियूं ॾस ॾिनो अथई। पोइ छा थो चईं तूं? कोशिशि त कंदुसि भाॼाई, पर सिबियाणी सां ॻाल्हाइण जो मौक़ो त मिले न। सिबियाणी जीअं ईंदी मां को कम जो बहानो करे पाड़े में हली वेंदसि। भाॼाई किथे सिबियाणी मुंहिंजी ॻाल्हियुनि जो ग़लति मक़सदु न कढे ऐं वञी नवाब खान खे दाव न ॾे। तोखे लाचार न आहे शुरू में ई अहिड़ियूं ॻाल्हियूं करण जो। पहिरीं खिल भोग में मज़ाक में सिबियाणीअ जे हद खां वधीक वेझो थी। सिबियाणी चरे मां बेज़ार आहे। मूंखे पूरी पक आहे त तोसां रिझी वेंदी जॾहिं तूं हुनखे शादी जो आसरो ॾिदे। जाने भी वञा तुंहिंजो कहिड़ो कम? हाँ मां जाने भी वञा तुंहिंजो कहिड़ो कम? हिते भी परे थी छोरी। शेर मूंखे मना कई आहे त मां तोखे ॿाहिरि वञण कोन ॾींदसि। मां चवां तो परे थी त हणी घाटो न भञी विझाए। तूं मुंहिंजो घाटो भञंदे? भञ त साके तो घाटो भञे। हाँ घाटो भञंदे? हां खुदा परे थी चवां तो ओ परे मारे बाबा निकरे करे मां हिनखे काबू करे बिठी है। मां चाहे कि चल छोरी। अरे कौन सी कर पुछड़ी रहना मां तुझे मारी न मारे घाटो भजन माए। ओ शेर छद मां चाहे कि छोरी छद मूंखे छद मूंखे पूरी समझे छाती पाने पाण खे नथी तोखे चवां त बस
अम्मा भली आई बेटी छुआ वे ना मां हिते वेहण न आई नहीं तुंहिंजी मनुष्य शिकिल ॾिसण आई आहियां। पोइ हिते अचण जो मक़सदु अॻे चकर ॻोठ आई हुअसि त तव्हां वटि कोन आई हुअसि। अदा मूं ते नाराज़ थियो। मां अदा जी ज़ोर भरण ते हिते आई आहियां। अदा चयो आहे त तोसां कुर्ब प्यार ऐं इज़त सां भाकुर पाए पहिरें पई मिलां। किॾां पई वञी हिते बी मां अदा जे चवण ते सभु फर्ज़ पूरा कयो थी वञा। हाणे अदा अचे त हुनखे चइजांइ मां तोसां मिलण आई हुअसि ऐं हा हाणे मां तोसां रोज़ मिलण ईंदी रहंदसि जेसि ताईं मां हिते आहियां। तुंहिंजी ख़िदमत लाइ ईंदी रहंदसि। तोबा मुंहिंजा मालिक अहिड़ी नुंहुं कंहिंखे न ॾिजांइ जहिड़ी मूंखे ॾिनी अथई। मां इहा मुसीबत चए थी त रोज़ रोज़ ईंदसि। जे रोज़ रोज़ आई अलाए कहिड़ो मूंसां असर कंदी। अम्मा तुझे हशर के पो ॾिसबो रोज़ रोज़ ईंदी त भला थींदो अमी। अच्छो आ तुंहिंजो मुंहिंजो सिर तो वञे हे दीदार कंदो आशिक पुट। उसा जलाल मरो मुंहिंजे माऊ खे चयो त डी जिता कुत्ती खादी रात दा निंद नहीं आदी। इश्क जी ॻाल्हि न वञे छा। अहिड़ी नुंहुं कंहिंखे न ॾिजांइ जहिड़ी मूंखे ॾिनी अथई। रोज़ रोज़ आई अलाए कहिड़ो मूंसां असर कंदी। हाँ तुझे हशर के पो ॾिसबो रोज़ रोज़ पत्थर जा मारू इंसान जीव हशत जो मंजर जे ॾेखारे निखा रिश्तन खे रुलाए निखा पत्थर जा मारू